यारनि मंझि जायसि अला, यारनि मंझि जायसि अला, धारनि मंझि आयसि अला। ओ सुखी सागिन जोला मानो कोन झलो, ऐं मिठे मारुनि जोला मानो कोन झलो। यारनि मंझि जायसि अला, यारनि मंझि जायसि अला, ओ धारनि मंझि आयसि अला। सुखे सागिन जोला मानो कोन झलो, ऐं मिठे मारुनि जोला मानो कोन झलो। माणे के मोचड़ो पिणे के पोतड़ो, अॼु वरी शाका मारुनि जा पूर पिया अथई। अदे मारू कंहिंखो था विसरनि पिया। नओं नओं सम्झाई त अबे अमड़ परणाए धारनि में ॾेई छॾियो। अलाह बिश्त नसीब करे मरहूम गुलांद खे। मां वारनि जो चयो त छोकिरी नंढी आहे अञा, त चवणु लॻो असां वटि को ॿार रिझाईंदी, जा को कुकड़ो तड़ींदी, को अन्न पाणी ॾींदी, कुकड़नि खे बि असां खां लखो आहे। बसि भेण अॻे जा रवाज ई पंहिंजा हुआ, हाणे त रना वात वकील शी पियूं आहिनि। पीउ मां असां दू बुधू थियूं ॻाल्हि करनि पियूं। अॻे असां पेके वञण खां बि आज़ुर थियूं हूंदियूं हुआसीं, मोकल न वठी सघंदियूं हुआसीं। मूंखे त गुलांद आई अलाह ॾिनी जे मोह ते बि मोकल न ॾिनी। मूंखे त अंदर में कान लॻल आहिनि, इहो मां सूर लहंदो, इहो सूर मां सां पछाड़ी ताईं गॾु हूंदो। आख़िरी मुंहुं ॾिसण बि नसीबु न छो मूंखे माउ जो। ख़ुदा इशारो कंदुसि अदी, क़यामत में टंगिजंदो ॾिसिजांइ। हिते त हर को पंहिंजी मुड़सी ॾेखारे थो, अॻियों जान ॾुखियो आहे। जॾहिं मलाइकनि जो पादर पवे थो त पोइ ॾिस रड़ रड़ ते आहे। मां बि ख़ुदा ते रखियूं वेठी थमांसि भेण। मां मिसकिन सां यकीन नूद कया त मलाइकनि पे लिखिया। हा अदी भला ॿुध, तो वारी नुंहं खे उमेद आहे की न अञा? अदी अञा त न अथसि, अलाह ॾेसि जॾहिं। माई शादी खे अचे साल छो आहे त अञा माई खे उमेद ई नाहे। डाटकर खे त ॾेखारेसि, को मसियलो त न अथसि। अलाए अदी अलाह खे ख़बर आहे। असांखे त माई जी का ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे पई। मां ॿार जो नालो वठंदुसि जो माई छिती शी वेंदी। अदी पोइ मां बि नथी चवां भव खां ॾाढो करे हिरिया न मना चइबो त ॿार न ॼणींदी, ॿियो तव्हां का लाभ लायूं कंदी। मां त तोखे अॻ में ई चयो त नुंहं नथी वठे, नर डॾो परणाए पंहिंजे मथां थी विहारे। भलो सा शाह शोरी पढ़िया आहिनि त तव्हांखे राजनि में अचे ख्वार कयो अथई। अदी बसि लॻी खे लानत आहे। कुझु चवां थी त पुटु थो सम्झे त अम्मा मुंहिंजी ज़ाल खे नथी सहे, जो नथी चवां बि त हाल ॾिसे थी पाण। मां कांई अॻियों बाहि पोयों पाणी, जो अॻिते थी वधां त बाहि थी साड़े, जो पोइ ते थी छां त पाणी में थी बुॾां। पोइ विच कयूं बीठी आं, बाहि जी जड़ में थी सड़ां पई। हिन जे पेके चवाए मुंझ, पोइ ॾिस त कीअं थी मूं महिल मारी मोटे। अदी जहिड़ा कांव तहिड़ा बच्चा भेण। हिन वारा पेका हिन खां बि मथी पाल्टी आहिनि। हो चवनि था असांजी धीअ भला ॿार ॼणण वारी मिशिन आहे छा? जॾहिं अलाह ॾिनुसि त ॼणींदी, ऐं ॿार बि ॼणींदी, पाले बि त सघे न। अदी मोकारो हथ सां कयो थी त हाणे रो न, धूड़ खणी मथे में विझो, मोकारे वधी। अम्मा मूंखे कहाणी ॿुधाए। पिणे खे घणियूं ड्राड़ा ईंदियूं थी, वञी पुछेसि त ॿुधा वई। तूं ॿुधाए अम्मा, तूं ॿुधाए न। तूं आहे चिचिड़, जंहिंखे चिंबड़े त जिंदू ई न छॾे। माण्हुनि जो मावरो उन्हनि खे चंड गुलाब जो गुल चवंदियूं आहिनि। मां वरी मांखे चिचिड़, चिबरो, लंगूर ऐं टीटियर मुहांडो चवंदी। शिकिल बि अथी न चंड वारी, बोरींडे मुहांडा, कहिड़े अफ़ालनि ते गुलाब जो गुल चवाए। कांवनि खे बि पंहिंजा बच्चा प्यारा हूंदा आहिनि, तूं उन्हनि खां बि वई हली। चङो ॿुध, हिकिड़ी ही लाल छतूड़ी, उन्ही खे हा 7 भाइर। पोइ हिकिड़े ॾींहुं लाल छतूड़ी वई छेणा चूंडण, त रावल जोगी उन्ही खे खणी वियो। लाल छतूड़ी जी सहेलियुनि उन्ही खे ॾिसी वरितो। वञी ऐं भाइनि खे चवणु लॻसि, लाल छतूड़ी 7 भाइनि वारी, छेणा चूंडींदे रावल जोगी झटींदे। अम्मा पोइ लाल छतूड़ी भाइनि खे मिली? अब भाइनि ॻोल्हण जी वॾी कोशिशि कई पर न मिली। पोइ 7 भाइनि जोगिन जो रूप कयो, कन सिबरायूं, वेस वॻा जोगिन वारा करे दर दर शहर शहर ख़ैरात वठणु लॻा त मन लाल छतूड़ी मिले। भेण सां एॾो प्यार? अॻे प्यार हूंदो, तव्हां वांगुरु थोरी त ज़ीबट लॻो पियो आहे।
लाल छतूड़ी जा भाइर जाथे ॾिसनि त काथे माई ख़ैरात थी ॾे न, पोइ त इहो सेरो चवंदा हुआ, लाल छतूड़ी सत निभाइनि वारी, छेणा चूंडींदे रावल जोगी झटींदे। पोइ हिननि वीचारनि ॻोल्हा कई, दर दर रुलिया, शहर शहर रुलिया। ईअं ॾींहं गुज़रंदा विया, ॾींहंनि खां पोइ महीना गुज़री विया, महीननि खां पोइ साल। जा हिकिड़े ॾींहुं ॾिसनि त हिकिड़ी माई बीठी आहे, ख़ैरात ॾियणु आई आहे। पोइ हिननि इहो सेरो शुरू कयो, लाल छतूड़ी सत निभाइनि वारी, छेणा चूंडींदे रावल जोगी झटींदे। पोइ हिक ॿिए खे सुञातऊं। हिननि पुछियुसि त तुंहिंजो नालो छा आहे? जी मुंहिंजो नालो लाल छतूड़ी आहे। पोइ हिक ॿिए खे भाकुर पाए रुना त तूं त असांजी भेण आहीं, तोखे त रावल जोगी खणी वियो, पोइ हिनखे वठी विया उतां। कल्ह ॾिठोसीं त लाल छतूड़ी पंहिंजे सतनि भाइनि सां हो थी वञे। कहाणी वणे? My lovely son, इहो रननि वांगुरु मथो ॿधी छा कां घुमे? अमां ढेबरी जी गोगरनि निंड ई फिटाए छॾी। सॼी राति वेही ॾींहुं कयो आहे, हाणे पियो आहे मथे में सूरु, मथो फाटे थो पियो सूर खां। हाणे छा कयां मां? इहा वात खोले थी सुम्हे न तॾहिं थी गोगरा हणे। अखि वठी ऐं वात में कपिड़ो विझेसि, पाणे ई गोगरा बंदि थी वेंदसि। अमां मुंहिंजी मरी जो वञे त पोइ? डियर सन, कपिड़े में कोन मरंदी। अमां देगिन वारे जो हिकिड़ो डिश नथो लभे, चए थो मां पैसा भराईंदोमांव। कहिड़े पासे ॾूं आहे? हे ॼाई राति में थी, हे वल में थी, हे जंहिं ॾींहुं तोखे सॻड़ा ॿधा, जंहिं ॾींहुं स्कूल जे पहिरें ॾींहुं वियो आहे, हे स्कूल जी पेंसिल में थी, हे स्कूल वारे थेले में थी, हे स्कूल वारी कापी में थी, हे कॉलेज जे पहिरें ॾींहं में थी, हे कॉलेज जे आख़िरी ॾींहं में थी, हे रिसेस में थी, हे गिंट में थी, ऐं हे जेको आहे तुंहिंजे हिमल ते आहे। असां चोरऊं हिननि जा जो हिक डिश जा पैसा थो भराए असांखां। अमां पराए माण्हू सां हाणे छा ॻाल्हायूं? उथी मूंखे ॻोल्हे ॾे। डेंबी वांदी वेठी आहे न, उन खे चओ अहसासु त न अथव अञा मुंहिंजी उमिरि आहे न तव्हांजे कमु करण जी, ॿुधी बि नथा मरो पिया। उथ डेंबी, तूं ई मूंखे ॻोल्हे ॾे। अब अॼुकल्ह ॿुधण में थो अचे पियो त हुते जेको आहे सो मंदरु रही वियो, हुते जेको आहे सो मूर्तियुनि जी बेहुरमती कई वई। मां चवंदी आहियां सिंध जेका असली आहे हिंदुनि जी, छो जो राजा ॾाहिर खां वठी करे जेका सिंध में पहिरियों जेके माण्हू रहंदा हुआ उहे सभु हिंदू हुआ। असां बाद में इहे जेको मुस्लमान थियासीं। असां चाहींदासीं को असांजे मज़हब जी जेको आहे सो बेहुरमती करे या असां जेके मज़हबी पर्सनैलिटी जे बारे में को ॻाल्हाए, न चवंदासीं न। ईअं ई जेके हिंदू आहिनि असांजे सिंध में रहनि था पिया, मां त चवंदी आहियां ॾाढा वीचारा सॿाझड़ा आहिनि, कारोबार में पंहिंजो पाण मञरायो अथऊं, ऐं जेको आहे सो मेडिकल जी फील्ड में पाण खे मञरायो अथऊं, अॻिते निकिरी विया आहिनि माशाल्लाह। ऐं असां हूअं बि घणा माण्हू जेके आहिनि उताकनि में वेठा आहिनि, ईअं वात चिॿो करे त वेठा आहिनि, सॼो ॾींहुं को कमुकार न थियनि। हे वधि में वधि पंहिंजी ख़्यालु कंदा आहिनि त असां किथे लॻूं, को किथे कमुकार कयूं, किथे जॉब वठूं। जॉब वीचारनि खे मिलंदी कोन्हे, छो त पाकिस्तान में माइनॉरिटियुनि जी इज़त कोन्हे का हिते, त पोइ वीचारा पंहिंजो कारोबार संभालींदा आहिनि या ॿियो को कमु कंदा आहिनि। त असांखे जेको आहे न इन्हनि जो ख़्यालु रखणु घुरिजे, छो जो हो असांजी हिकिड़ी माना ईअं सम्झो त सकाफ़त खे ज़िंदा कयूं वेठा आहिनि। तव्हां इंडिया जा सिंधी ॾिसो माशाल्लाह किथे अॻिते निकिरी विया आहिनि। जेके वॾा वॾा एक्टर आहिनि उहे सिंधी आहिनि, उते वॾा वॾा अमीर माण्हू जेके आहिनि उहे सिंधी आहिनि, जेके पढ़ियल लिखियल आहिनि उहे सिंधी आहिनि। असां पंहिंजे हिंदू सिंधियुनि खे छाकाणि जेको आहे सो क़दुरु नथा कयूं पिया। हे बि हलिया वेंदा हितां, ॾिसंदा तव्हांजो कॾहिं कंहिंखे किडनैप थो शइ, कॾहिं को फोर्स कन्वर्सेशन थी थिए पई, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे वीचारा तंगिशी करे तो हलिया वेंदा न। चवंदा भाई इज़त जाते न आयो त माण्हू छाकाणि रही, न भले पोइ उहा पंहिंजी मिटी हुजे। तव्हां इंडिया जे सिंधियुनि ॾे वञो त उते तव्हां हुनखे मिटी सिर्फ़ु हिते सिंधु जी खणी वञो त उहे चुमियूं था ॾियनि पिया त हाय असांजी मिटी, रोई ॻोढ़ा हुननि जे अखियुनि में आहिनि त असांजी जेको आहे सो सिंध जी मिटी आंदी आहे। तव्हां अहिड़नि माण्हुनि जो क़दुरु न कंदव न, मां चवांव थी। अहिड़ा माण्हू जेके आहिनि न डेमंड हूंदा अथव, डेमंड जेको आहे न उनखे तव्हां धकु हणंदव न, उहो भॼंदो न, तव्हां खां थिड़ी वेंदो, परेशी वेंदो। त ॿियनि जे रिलीजन जो क़दुरु कयो त जीअं तव्हांजो क़दुरु करनि। सोचो उहो ॾींहुं जॾहिं मिसाल हिंदू तव्हांखे इन ॻाल्हि ते माना मारणु शुरू करनि त तव्हां जेको आहे मुस्लमान असांजो रिलीजन में अचो, पोइ तव्हां छा कंदव? न मूंखे ड्रॉई थो हलां जी, सही ॿुधायो माण्हू। छो त सिंध जेका आहे न उहा सूफ़ियुनि जी धरती आहे। साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ॾिसो, कलंदर लाल शहबाज़ ॾिसो, सॼा जेके वॾा वॾा सचल सर मस्त ॾिसो, इहे सॼा असां जेके सूफ़ी माण्हू हुआ,
सूफ़ी माण्हू जेको हूंदो आहे उहो रिलीजियस हारमनी में, मूंखे त नालो बि नथो अचे पियो, रिलीजियस हारमनी में जेको आहे सो बिलीव कंदो आहे, ॿिए खे ॾुखाईंदो न आहे, उनजे हथ मुंहुं ज़बान मुंहुं कंहिंखे ॾुख न पहुचंदो आहे, उहो प्यारु मुहबत मैसेज ऑफ लव ॾींदो आहे, आई लव यू चवंदो आहे सभिनी खे। बाक़ी असां वारा टूट जेके अॼुकल्ह नवां टके जी माना सोच नथनि, इंटेलेक्चुअल 0% आहिनि, दिमाग़ को कमु करे नथो, पोइ थी करे फलाणे सां उचाईंदा, हुन सां उचाईंदा, इहा बाक़ातनि शराफ़त आहे। मां अमेरिका वियसि, मां तव्हांखे क़ुर ते सच थी ॿुधायांव, उहो छा कंदा ईअं माना ॿाहिरि मुल्क वारे माण्हुनि जी वॾी इज़त कंदा, छो जो ॿाहिरि मुल्क जे माण्हुनि जी तव्हां जॾहिं इज़त कंदव, या पंहिंजे मुल्क में जेके माण्हू तव्हांजी माइनॉरिटी उन्हनि खे इज़त ॾींदव, त ॿाहिरियां माण्हू बि चवंदा भाउ पाकिस्तान भलो मुल्क आहे, हिते वञणु घुरिजे, हिते रहणु घुरिजे, हिते तालीम पिराइणु घुरिजे। असां वटि को अचे ई नथो, पोइ जॾहिं सालनि वकालनि में को अंग्रेज़ थो अचे त वाह तो हेॾो फाड़ियो पियो आहे असांजो, त आहे अंग्रेज़, ख़ुदा खे मञियो आहे, पाण ईअं न कयो। मां चवांव थी हर कंहिंखे पंहिंजे मज़हब ते छॾे ॾियो, लकुम दीनुकुम वलिय दीन, हर कंहिंजो पंहिंजो मज़हब आहे, हर कंहिंजे लाइ सचो मज़हब उन्हनि जो पंहिंजो मज़हब आहे, त उन्हनि खे को बि छेड़ियो वग़ैरह न, उन्हनि खे मुहबत ॾियो, मुहबत जो, बाक़ी ख़ुदा ते छॾे ॾियो, जेको सही आहे ग़लति आहे ख़ुदा पाण ॼाणे थो, ख़ुदा खे चओ त जेको ग़लति आहे उनखे निश्तो नाबूद करे, बाक़ी तव्हांखे छा आहे, तव्हां साईं ख़ुदा जा फ़ैसिला कंदव छा, कुट को ॾींदीसांव। इहो रिलीजियस हारमनी ते कमु कयो। ॿियो हिकिड़ी ॻाल्हि रिक्वेस्ट कंदीसांव, पाण बि इन ते अमल कयो, ऐं जेके माण्हू नथा ॾिसनि वीडिया, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, खोड़ माण्हू जो वटि मोबाइल आहे, उन्हनि खे इहे कम उहे ई था करनि तक़रीबन, उन्हनि खे सेखारियो, उन्हनि ॾे वञी सेशन कयो त रिलीजियस हारमनी केॾी ज़रूरी आहे। ईअं त पोइ सॼी दुनिया में क्रिश्चन जी जेका आहे सा वधीक आबादी आहे, पोइ मुस्लमाननि खे मारनि था, असांजे मज़हब ते न आयो, पोइ मुस्लमान रहंदासीं असां, न रहंदासीं नी अबा। त इहो थोरो अकुलक माण्हू कमु वठंदो आहे, माण्हू ॿियनि सां मुहबत पिराए, इंसानियत वॾे में वॾो मज़हब त इंसानियत ई, इंसानियत सिखो। मुंहिंजा पपीता पुटूं, मुंहिंजा गोगड़ू, मुंहिंजा बोगड़ू, बसि एतिरो चवंदीसां। हाणे मासी जी ॻाल्हि दिलि में विहार जां, हो था चओ त दिलि मूं न हिन कन मूं ॿुधीसीं, हिन मूं कढी छॾीसीं, मां सदकू